नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे DVS खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान DVS में आलमी मीडिया कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त फ़ौरी तौर ते भारत सां जंग जो को बि ख़तरो न आहे। असां पुरअमन तरीक़े सां तकरार जो हल चाहियूं था। इन जो चवणु आहे त पाकिस्तान जी अॻूणी हुकूमत अमेरिका सां वाइदा करे ग़लती कई आहे, जॾहिं त हाणे ॿिन्ही मुल्कनि में तालुकात वधीक बहितर थी रहिया आहिनि। असां अमेरिका सां वापार तालुकनि खे वसियत ॾियणु चाहियूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पाकिस्तान अफ़गानिस्तान जे सूरत हाल खां मुतासिर थींदो। अफ़गानिस्तान में अमन हूंदो त विच एशिया ताईं वापार मुमकिन थींदो। दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जा सरहदी इलाइक़ा मुतासिर थियनि था। असांजी हुकूमत इन इलाइक़े में बहाली लाइ क़दम खणी रही आहे। हिन चयो आहे त अमेरिका खे अफ़गानिस्तान में नाकामी पले पई आहे त हिन पाकिस्तान खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। अमेरिका सम्झी रहियो आहे त अफ़गान मसइले जो हल ताक़त जो इस्तेमालु आहे, पर मूं हमेशह ताक़त जे इस्तेमाल जे मुखालफ़त कई आहे। मुंहिंजे मौक़िफ़ सबबि मूंखे तालिबान जो हामी चयो वियो। आख़िरकार अमेरिका खे अफ़गान मसइले ते ॻाल्हियुनि जो रस्तो कढणो पियो आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त मूंखे ख़बर आहे त भारत सां तालुक़ कीअं बहितर करे सघजनि था, छो त मुंहिंजा सभु वधीक दोस्त उते आहिनि। हिन लाइ इक़्तिदार में अचण खां पोइ सभ खां पहिरीं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सां राब्तो कयो, पर हिन मुंहिंजी आछ जो हाकारी जवाबु न ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।